अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार माहिया फराशाह सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो सऊदी वली अहद सां टेलीफोनिक राब्तो, सऊदी आयल टैंकर्स मथां हौसियुनि जे हमले जी मज़म्मत। शहबाज शरीफ पारां बिरादर मुल्क सां पाकिस्तान जे मुकम्मल यकजहतीअ जो इज़हार। वज़ीर-ए-आज़म चयो आहे त अहिड़ा क़दम बर्दाश्त जोगा नाहिनि। इहा बैन अल-अक़वामी कानून जी भनकड़ी आहे। अहिड़नि क़दमनि सां इलाक़ाई सलामती ऐं इस्तेहकाम खे नुक़सान पहुचंदो। नाज़ुक वक़्त में मूं ऐं फील्ड मार्शल समेत पाकिस्तानी अवाम सऊदी अरब सां गॾु बीठल आहे। यमनी हौसियुनि जा सऊदी अरब जे 2 ऑयल टैंकर्स मथां हमला। इंसारुल्लाह तंज़ीम जो चवणु आहे त सऊदी ऑयल टैंकर्स नाकाबंदीअ जी भनकड़ी कई। सऊदी अरब जे ख़ाबरू इदारे हमले जी तस्दीक़ करे छॾी। ख़ाबरू इदारे मूजिबि सऊदी अरब जे जहाज़नि खे निशानो बणायो वियो आहे। हमले सबब जहाज़ जे अॻे हिस्से में बाहि लॻी वई। अमलो महफ़ूज़ रहियो। नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान ख़िते में अमन लाइ कोशिशूं करे पियो। वफ़ामती याददाश्त ख़िते में अमन लाइ अहम आहे। असांखे अमन जो मौक़ो ज़ाया न करणु घुर्जे। उम्मीद आहे त हुर्मुज़ में जहाज़नि जी अचवञ जल्द मामूल ते अची वेंदी। मनेला में आसियान फोरम खे ख़िताब कंदे इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान हर क़िस्म जी दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जारी रखंदो। अफ़गानिस्तान में अमन सां इलाक़ाई वापार, राब्तनि ऐं तरक़ी खे हथी मिलंदी। वालारल कश्मीर मसइले जो हल ॾखण एशिया में अमन जो बुनियाद आहे। पाकिस्तान कश्मीर मसइले जे मुनसिफ़ाणे हल जी हिमायत जारी रखंदो। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में ॿीहर इज़ाफ़ो। पेट्रोल ₹6.39 फ़ी लीटर ऐं डीज़ल ₹70.83 महांगो। पेट्रोल जी नई क़ीमत ₹327.12 फ़ी लीटर थी वई। डीज़ल जो नओं अघु ₹375 फ़ी लीटर मुक़रर। गासलेट जी क़ीमत में ₹70.80 वाध। कश्मीर जे कच्चे में हथियारबंद नौजवान खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ इब्राहिम सोलंकी में सदाम सोलंकीअ खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त बिरादरी जे जवाबदारनि पुराणे तकरार तां नौजवान खे क़त्ल कयो आहे।